नाज़रीन आख़िर ॿुधाईंदा हलूं त भुरछा में धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे। सियासी समाजी अॻवान आवाज़ न्यूज़ जी रिपोर्टर सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। 3 जून खां पोइ सिंध में मुकमिल तौर ते गैर क़ानूनी आबाद आहिनि। इन्हनि जी आबादकारी सां सिंध मुआशी तौर ते तमामु घणो फोगे थी पई। सिंध में अमन अमान जो मसइलो थो पैदा थिए ऐं सिंध जो क़ौमी वजूद IAF खानी तमामु वॾो नुक़सानकार आहे। तंहिंजे करे असां अवामी सुजागी मुहिम जे ज़रिए सॼी सिंध खे क़ौम खे गॾु करे सॼी सिंधी क़ौम जे हिमत सां कुवत सां बदी सां जदोजहद जे वसीले पुरमन जदोजहद जे वसीले इन्हनि अफ़गाननि खे ॿाहिरि कढंदासीं। अफ़गाननि जो मुद्दो पूरो थी चुको आहे। उन्हनि खे हाणे हिते असां गैर क़ानूनी सम्झूं था पंहिंजे सिंध ते पंहिंजी मईशत ते ऐं सिंधी क़ौम जे अख़लाक़ियात तबाह करण जो ॾोहारी सम्झूं था। इन करे असां पूरी सिंध में निकिरत आहियूं। अॼु भिट धणी जे दर ते अची दायो अथऊं त भिट धणी हाणे तुंहिंजी सिंध ही असांजी सिंध हिननि सदोरनि जे करे तबाह थिए थी ऐं असां सिंधी क़ौम गैरतमंद क़ौम धारियुनि खे वधीक बर्दाश्त करण लाइ तयारु कोन्हे। कराची में 40 लख खां वधीक धारिया रहनि था। उन में बर्मी आहिनि, बिहारी आहिनि, बंगाली आहिनि, अफ़गानी आहिनि, हिंदुस्तानी आहिनि, जेके ॾोहनि में मुलविस आहिनि, जेके दहशतगर्दी जे संगीन ॾोहनि में मुलविस आहिनि, जेके मंशात में मुलविस आहिनि, जेके कराची ते ज़मीननि ते कब्ज़े में मुलविस आहिनि, जेके ॾोहनि में मुलविस आहिनि, जिन जूं कानूनूं ठहियल आहिनि। असांजो मुतालबो हीअ आहे त उन्हनि समूरनि धारियुनि खे फौरन सिंध मां कढियो